जय झूलेलाल। अॼु तारीख़ 17 ऑगस्ट 2020। चालीहो विर्त टेटीहों। झूलण साखियुनि में तव्हांजो स्वागत आहे। भगवान श्री राम जो गुरु वशिष्ठ मुनि हुआ। भगवान श्री कृष्ण जा गुरु सांदीपनी ऋषि हुआ। तीअं ई लाल साईं जे पिता पंहिंजे पुट लाइ गुरुअ जी ॻोल्हा करणु निकिता। तॾहिं जंगल वटां निकिरंदे रतन राय खे ऋषिअ जे वेश में भगवान शंकर पाण मिलिया ऐं भगवान शंकर रतन राय खे पुट झूलेलाल जे गुरुअ तौरु गुरु गोरखनाथ जो नालो ॾसियो हो। अहिड़े झूलण अवतार समुंड जे राजा लाल साईं खे वरी वरी नमन। आयो लाल सभई चओ झूलेलाल। आयो चालीहो झूलेलाल साईं जो हलो सभु लालण धर मौज आमची।